दोस्तों ये ॾिसो सघो था असांजे दोस्त रेवाचंद जो लूसण वढी रहियो आहे। ये माल जे लाइ गाह वढी रहियो आहे। शाम जो टाइम आहे, तमामु सुठो नज़ारो लॻी रहियो आहे लूसण जो। पासे में घर आहिनि, ॻोठाणो माहौल आहे, पुरसुकून ज़िंदगी। ही पीअण जे लाइ नलको, साफ़ पाणी नलके मां जेको कढियो वेंदो आहे। छोकिरियूं पाणी भरनि पियूं। तमामु ख़ूबसूरत मंज़र ये सिंध जे हिकु नंढड़े ॻोठ जा आहिनि जेको ॾिसी सघो था। तमामु ख़ूबसूरत नज़ारा। ये ॻोठाणो माहौल आहे। पासे में अंबनि जो बाग़ बि आहे, ॾिसी सघो था। जेको अंबनि जेको हाणे अंब जेके सिंधड़ी अंब थींदा आहिनि, उहे जेके हींअर ॿूर ते आहिनि। तूरीअ जी कटाई थी चुकी आहे, कणक बिल्कुलु तयारु आहे। कुझु ॾींहंनि में जेको कणक में बि कुझु ॾींहं न बल्कि थोरनि कुझु ॾींहंनि में इहो कणक में बि लाबारो पइजी वेंदो। तमामु सिंध जा शहर अमोटकोट जा ही ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ॻोठाणा